हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु आका करीम अलैहिस्सलाम जो सहाबिया बेहद हुज़ूर अलैहिस्सलाम जी सां उन जी मोहब्बत हुई। तो हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इहो ज़ाइक़ा मोहब्बत मुस्तफ़ा चखियो तो इनके और कोई भी ख़्याल ज़हन में न हो जो उनके गम में आणे, परेशानी में आणे, जो अची कर अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुझे लाइ दुआ कयो, ॿार बुख ते आहिनि, दुआ कयो मूंखे ही चीज़ मिले, कोई ही चीज़ मिले, कोई ही चीज़ मिले, कोई राशन पानी मिले, कोई तावीज़ जो माल में इजाफ़ो थिए, न हिकिड़ी ही चीज़ मोहब्बत रसूल जी लज़्ज़त चखी, हिकिड़ी ही गम, वो गम ए महबूब अवां अल्लाह जा महबूब आहियो, विसाल हर हिक खे करणो आहे, ही जहान छॾणो आहे। ए महबूब मूंखे सोच न वरायो आहे त हिते हिन जहान में आऊं अवां खां हिकु पल बि परे नथो रही सघां। बार बार अवां जी यादि अचे थी, अवां जे तरफ़ डोड़ूं पाईंदो अचां थो। महबूबा ही गम आहे जो अगरि मूंखे विसाल थिए, मौत अचे त अवां त अल्लाह पाक जा महबूब आहियो, अलाए कहिड़े मक़ाम में हूंदो, मूंखे ख़बर नाहे त आऊं किथे हूंदुसि। गम इहो आहे तव्हांजी जुदाई उते मां जी कीअं जुदाई बर्दाश्त करे सघंदुसि। अल्लाहु अकबर, सच्चे उम्मती जी शान भी है। तव्हां सां इन जे दिलनि मां इहा हक़ीक़ी मोहब्बत निकिरी वई आहे, दुनिया जी हिर्सो हवस अंधो करे छॾियो आहे। हिर्सो हवस इन दिल में अंदर काहे पई आहे, इन वजह जे करे इहा दिल इन वजूद के, इन ढांचे के दर दर ते धिक्का खाराए थी, पेट कोन थो भरजे। तो दोस्तान मोहतरम, हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु मोहब्बत रसूल सां उन जो क़ल्ब आबाद हो। अर्ज़ ही सिर्फ़ इहो त महबूबा आख़िरत में छा थींदो। उन हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सवाल ते इहा आयत करीमा नाज़िल थी, वमन युतिअल्लाह वर रसूल फउलाइका मअल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन। समात कयो, सवाली जो सवाल मोहब्बत वारो आहे। क़ुरान मजीद जो जवाब मोहब्बत ते न आहे। क़ुरान मजीद जो जवाब तवज्जो, काफ़ी ज़हन मां मसला हल थी वेंदा। इन आयत करीमा के सम्झोसीं। सवाली सवाल मोहब्बत जो कयो आहे। क़ुरान मजीद में जवाब आयो आहे, वमन युतिअल्लाह वर रसूल। ऐं महबूब पंहिंजी उम्मत के ॿुधायो त जंहिं अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चयो मञियो, अतात कई, हुकुम मञियो ऐं उन जे अॻियां गर्दन झुकाई, मअल लज़ीना अनअम अल्लाह, उहो उन्हनि सां गॾु हूंदो विसाल खां बाद में जंहिंजे मथां अल्लाह इनाम कया आहिनि, अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। वो नबीअनि सां बि गॾु हूंदो, सिद्दीक़नि सां बि गॾु हूंदो, शुहदा सां बि गॾु हूंदो, त औलिया सां बि गॾु हूंदो। महबूब अवां पंहिंजी उम्मत खे ॿुधायो। सवाल पैदा थियो, जेकॾहिं क़ुरान मजीद में आयत करीमा हीअं नाज़िल थिए हा जहिड़े तरीक़े जो सहाबी सवाल कयो त महबूबा मूंखे मोहब्बत परेशान कयो आहे। ऐं महबूब उम्मत के ॿुधायो, जे बि मोहब्बत फ़क़ति मोहब्बत कई वो अल्लाह जे रसूल सां, नबी, सिद्दीक़, शहीदनि सां गॾु हूंदो। त दोस्तान मोहतरम, कोई नमाज खे ई न मञे हा, कोई रोज़नि खे ई न मञे हा, कोई व्याज खोरी जहिड़े तरीक़े सां शुरू में नसीहत कई उन खां बि तौबा न करे हा, कोई शराब खोरी खां तौबा न करे हा। हर कोई बस इहा दावा करंदो फिरंदो वते हा त बस मुंहिंजी मोहब्बत रसूल आहे, मुंहिंजे मन में अल्लाह जे रसूल जी मोहब्बत आहे। कोई चवे हा मुंहिंजे मन में अल्लाह जे महबूब जे बचड़नि जी मोहब्बत आहे, अहल बैत जी मोहब्बत आहे, बस मां जन्नती आहियां। दीन खे ई कोई क़बूल न करे हा। पर अल्लाह जी ज़ात बबरकात जी रहमत तां क़ुर्बान, क़ुरान मजीद जी फ़साहत ऐं बलागत तां क़ुर्बान, तव्हां असां जवाब सवाली खे उन वक़्त जे हिसाब सां ॾींदा हूं। असांजे जवाब जो बाद में अचण वारो कोई बि ॾींहुं ऐं घंटो ज़िम्मेवार न हूंदो आहे। न असां पंहिंजे क़ौल फ़ेल जा पोएं ॾींहं में को ज़िम्मेवार हूंदा हूं। इन जे करे जो असां मख़लूक आहियूं, कमज़ोर आहियूं। क़ुर्बान अल्लाह जी ज़ात बबरकात जे फ़साहत ऐं बलागत वारे कलाम जे मथां 1400 साल पहिरीं सहाबी मोहब्बत जो सवाल कयो आहे। अल्लाह ॼाणे उन जे सवाल मुताबिक़ बि जवाब अची सघे पियो, पर असां गुमराह थी वञूं हा।
अल्लाह जी ज़ात बबरकात ग़ैबदान ज़ात आहे, उन जी असांजे मामिलनि ऐं अफ़आलनि ते बि नज़र हुई त पोइ ते अचण वारी उम्मत जे लाइ बहानो बणिजी वेंदो। कोई बि नबी जे ॿुधायल तरीक़े दीन खे क़बूल न कंदो, सभई मुहब्बत जी दावा करे ऐं पाण खे जन्नती तसवुर कंदा। इन जे लाइ क़ुरान मजीद जो दस्तूर आंदो वमन युतिइल्लाह वर रसूल। महबूब पंहिंजी उम्मत खे ॿुधा त उहे ई नबीअनि सां बि गॾु हूंदा, सिद्दीक़ ऐं शहीदनि ऐं वलीअनि ऐं जन्नतियुनि सां गॾु हूंदा, जंहिं दुनिया में अल्लाह जे रसूल जी चयो मञो अतात ऐं फरमाबरदारी कई। इन आयत करीमा थी आख़िरी हदीस पाक आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुहब्बत जे बारे में हिकु हदीस भी तफ़सीर आहे। अगरि जेकॾहिं सरकार जी वरी हदीस न हुजे, हाँ सरकार जी हदीस न हुजे, हाँ त केतिराई बातिल फ़िरका जेके सिर्फ़ ऐं सिर्फ़ ज़ाहिरी इबादत ते ज़ोर ॾींदा आहिनि ऐं पंहिंजा निरड़ बि घसाए छॾींदा आहिनि, पर उन्हनि जी दिलनि में मुहब्बत मुस्तफ़ा बि न हूंदी आहे, बल्कि मुहब्बत मुस्तफ़ा मुहब्बत अहल बैत जा मुनकर बि हूंदा आहिनि। उन चीज़ के शिरक भी तसव्वुर कंदा आहिनि। त दोस्तान मोहतरम, सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक ऐं फरमान जे मथां कुर्बान आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु सहाबी सवाल कयो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन सहाबी खे अल्लाह अकबर उहो ई जवाबु ॾिनो जेको उन जो सवाल हो। सरकार फरमायो अल मरउ मा मन अहब्ब इलै। सहाबी सवाल कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया में जंहिंजी जंहिंसां मुहब्बत हुजे ऐं उहो उनखे ॾिसी बि न सघे, उन सां मुलाक़ात बि न करे सघे, अणॾिठे उनजी उन सां मुहब्बत हुजे, उन जे लाइ छा हुकुम आहे? दुनिया में त ज़िंदगी उनजी यादि में उनजी मुहब्बत में गुज़ारी, मुलाक़ात बि न थी सघी, दीदार बि न थी सघियो, अल्लाह अकबर आख़िरत में छा हुकुम आहे? सरकार फरमायो गम न कर, दुनिया में जंहिंजी जंहिंसां मुहब्बत हूंदी आख़िरत में विसाल खां बाद में अल्लाह उन जे वजूद खे उन जे वजूद सां मिलाए छॾींदो। त इन मां मालूम थियो, मां शुरू में अर्ज़ु कयमि अल्लाह पाक जो शुक्र आहे जंहिं सुन्नी बनायो, सैफ़ी बनायो, मक़सद अला हाज़िल कलाम बि मफ़हूम ही, त अल्लाह पाक जो शुक्र आहे अहले सुन्नत व जमात मोहब्बत रसूल में भी फ़ना है, अताअत रसूल में भी फ़ना है। ऐं औलिया जो दर्स भी इहो आहे, मोहब्बत रसूल ऐं अताअत रसूल ये ॿई पहलू आहिनि, ॿिनि पहलुनि खां बग़ैर जहान में ज़िंदगी बेकार आहे। त दोस्तान मोहतरम, अल्लाह पाक जो हुज़ूर में दुआ है त परवरदिगार अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको कुछ भी नसीहत क़ुरान मजीद जूं आयतूं करीमा तिलावत कयो, मफ़हूम ॿुधो ॿुधायो, उन जे मथां मूं गुनहगार खे अहलो अयाल निस्बत रखण वारनि तमामु दोस्तनि खे तव्हां दोस्तनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।